बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, नीगर फौत, नूरवाह लॻ ॿिनि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलनि में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में नूरवाह वासी 10 वरनि जो हुसैन अली बुल्डो मौक़े ते ई फौत थी वियो। फौती नीगर जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। जैकबाबाद में मकामी खाते जे मुलाज़िमनि जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। मुलाज़िमनि ज़िला काउंसिल हाल खां शब्बीर अहमद खोसो, मज़हर अबड़ो, अदनान बेग डहर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं मार्च कयो। अॻवाननि चयो त जैकबाबाद ज़िले जे 20 मुलाज़िमनि जूं 5 महीननि खां पघारूं बंदि आहिनि, जंहिं सबबि मुलाज़िम सख़्त परेशान आहिनि। हुकूमत खां घुर था करियूं त सखर मांझंद ऐं जैकबाबाद जे मुलाज़िमनि खे पघारूं ॾिनियूं वञनि। गुज़िरियल राति छुल्ह मां अगवा थियल चौकीदार जी बाज़ियाबी लाइ खोजी कुतनि वसीले पेरा खया विया। बचड़ो में सारिन जे देरे ते सुतल चौकीदार अकबर विजलो जे अगवा में मुलविस जवाबदारनि जा पेरा खोजी कुतनि जी मदद सां खया विया, जेके ॻोठ सिकंदर बंगलानी वेझो हज़ार खान बंगलानी जे घर में लॻा, जितां जवाबदार पहिरियां ई घर ख़ाली करे फरार थी विया हुआ। जॾहिं त पुलिस ॼाणायल जवाबदार जे सौट दीनू बंगलानी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि मुग़वी खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। कश्मीर में मुड़ुस कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। ॻोठ नज़ीर खान डोमकी में राहिब पिताफ़ी कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी घरवारी 3 वरनि जी मुस्मात शब्बीरा पिताफ़ी खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। इत्तला ते पुलिस लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त कश्मीर पुलिस ॿिनि जवाबदारनि राहिब अली पिताफ़ी ऐं सावण पिताफ़ी खे गिरफ़्तार करे केस पिणु दाख़िल करे छॾियो आहे। हमायूं में क़ौमी शाहराह ते रिक्शा ऐं ट्रॉलर में टक्कर, माउ खीर पियाक ॿार समेत फौत, 4 औरतनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। जैकबाबाद रोड ते खोहारो लाड़ो वटि शिकारपुर वेंदड़ रिक्शा तेज़ रफ़्तारी सबबि ट्राले पुठियां घिड़ी वियो, जंहिंजे नतीजे में 24 वरनि जी गुलबानो भील पंहिंजे खीर पियाक ॿार राजू भील समेत मौक़े ते ई चिभाड़जी फौत थी वई, जॾहिं त 4 औरतनि मुस्मात इरशादा ख़ातून, माई सोनम, माई काजल, माई आमना ऐं माई नवीदा समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े हंधि पुलिस ट्रॉलर खे पंहिंजी तहवील में वरितो ऐं ट्रॉलर में फाथल लाश ऐं ज़ख़्मियुनि खे शिकारपुर मुंतक़िल कयो। पंगरो में आलपुर शाख में पानी जी खोट खिलाफ पूछड़ी जे आबादगारनि जो एहतजाज। आबादगारनि अली शेर खोसो, अली अकबर लुंड, अब्दुल अज़ीज़ खोसो ऐं ॿियनि प्रेस क्लब पंगरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त आबपाशी खाते जा अमलदार बासरनि सां मिली भगत करे शाख जी पूछड़ी ताईं पक्की लाइनिंग न पिया कराइनि, जंहिं सबबि पानी जी खोट शिद्दत इख्तियार करे वई आहे ऐं फसल तबाह थी विया आहिनि। उन्हनि सेक्रेटरी आबपाशी खे अपील कंदे चयो त आलपुर शाख जी पूछड़ी ताईं पक्की लाइनिंग करे पानी जी खोट ख़त्म कई वञे। मुबारकपुर भरिसां पोरियत जे घर के ॿीहर बाह, सदमे में फौत, घर भातियुनि में कोहराम। ॻोठ सरदार खान महर में पोरियत अब्दुल गफ़ार मस्तोई जे घर के 6 महीननि में ॿियो भेरो बाह लॻी त पोरियत सदमो बर्दाश्त न करे सघियो ऐं घर खे लॻल बाह ॾिसी फालिद जे झटके में किरी पियो ऐं फौत थी वियो। ड्रिगड़ी में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 1 ॼणो फौत। मीरपुर खास रोड ते मीरवाह गोरचाणी लॻ रोड हादसे जे नतीजे में ड्रिगड़ी वासी नौजवान जुल्फिकार काइमखानी थॾे ते ई फौत थी वियो ऐं हसनैन काइमखानी सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे फौरी तौर मीरपुर खास अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां खेसि ॻणिती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। मुबारकपुर वेझो मिर्ज़ा शाख मां निकिरंदड़ वाह ओवरटॉप, 10 एकड़ गिदरे जो फसल पाणी हेठि, हारियुनि खे लखें रुपए जो नुक़सान। मुतासिर हारी मोहम्मद मूसा बिरोही प्रेस क्लब मुबारकपुर पहुची मीडिया आॾो दाहींदे चयो त ज़मींदार पंहिंजी फसल खे पाणी पहुचाइण लाइ वाह खे ओवरटॉप कयो आहे, जंहिं सबबि मूं मिस्कीन जो 10 एकड़नि ते बीठल गिदरे जो फसल पाणी हेठि अची वियो आहे। ज़मींदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं मिस्कीन सां इंसाफ़ कयो वञे। दरिया खान मरी में 2 ॾींहं अॻु रोड हादसे जो ज़ख़्मी एम्बुलेंस न मिलण सबबि फौत थियण जो वज़ीर सिहत नोटिस वरितो। सिहत जी सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो पोरियत खे एम्बुलेंस न मिलण जो नोटिस वठी IHS जे डायरेक्टर मंज़ूर कुरैशी जी सरबराही में जांच कमेटी जोड़े छॾी। कमेटी दरिया खान मरी पहुची फौती पोरियत सलीम मुग़ल जे वारिसनि ऐं शहरियुनि जा बयान पिणु रिकॉर्ड कया। दोदापुर वेझो तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी खामे में किरी पई, 2 ॼणा ज़ख़्मी। जैकबाबाद गढ़ी खैरो रोड ते थहीम वाह भरिसां तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी खामे में किरी पई। ॿुधायो पियो वञे त कार में सवार 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे जैकबाबाद मुंतक़िल कयो वियो। नवाबशाह में आरो वाटर फिल्टर प्लांट जे मुलाज़िमनि खे 2 सालनि खां पघारूं न मिलियूं। मुतासिर मुलाज़िमनि रजब अली सूमरो, रमज़ान होत, राशिद चांडियो, अब्दुल करीम मरी ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांखे गुज़िरियल 2 सालनि खां पघारूं जारी नथियूं कयूं वञनि, जंहिं करे असांजा बच्चा फाका कशी करण ते मजबूर आहिनि। पघारूं जारी न थियूं त नवाबशाह प्रेस क्लब वारो मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदासीं।
कदकोट में गोठाणन जो SHO बख्शापुर खिलाफ एहतजाज। गोठ शाहू खान जखराणी वासिन SHO बख्शापुर खिलाफ SSP ऑफिस जे दरवाज़े आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गोठाणन तुफ़ैल अहमद, लियाकत अली, अब्दुल करीम जखराणी ऐं ॿियनि दाहींदे चयो त कुझु ॾींहं अॻु असांजी मैं ऐं मोटरसाइकिल चोराईंदड़ चोर अल्लाह दाद उर्फ रॉकेट खे पकड़े बख्शापुर पुलिस हवाले कयो, जंहिं पंहिंजे साथियुनि चाकर बंगवार ऐं गाज़ी बिरोही जी निशानदही पिणु कई। SHO खेनि आज़ाद करे छॾियो ऐं उहे हाणे असांखे सरेआम धमकियूं पिया ॾियनि। SSP खे अपील आहे त SHO खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। हाल में तालिबुल मौला कॉलेज इंतजामिया मस्जिद जे नेकाल जो पानी बंद करे छॾियो। मस्जिद इंतजामिया पारां कॉलेज इंतजामिया खिलाफ लाउड स्पीकर ज़रिए इलाके वासिन खे एहतजाज करण जा ऐलान। नू गेट वटि क़ाइम जामा मस्जिद मदीना जे मुंतज़िमीन ईदन मेमण, गुलाम रसूल मेमण ऐं ॿियनि नमाज़िन मस्जिद ॿाहिरां मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला कॉलेज जे इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ज़िला ज़कात चेयरमैन जाफराबाद पीर साहिबज़ादा सिकंदर सुल्तान सरवरी कादरी चयो आहे त ज़कात जी रक़म ग़रीब माण्हुनि जी अमानत आहे, जेको सही तरीक़े सां हक़दारनि ताईं पहुचाइण मुंहिंजो फ़र्ज़ आहे। मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला ग़रीब मरीज़ ज़कात जे प्रोसेस ज़रिए पंहिंजो इलाज मुफ़्त में कराए सघनि था। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन पंहिंजी ऑफिस में मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।